मदीने जो साईं तो फरमाए त कुरान शरीफ तुझे हक में, कुरान शरीफ तासी गाल तो क्या है। आज चर जेडी टंडे मस्ती यारी पुल जंगे लाड़काणो खैरपुर चवंदा आहिनि पुल इहा टपी कच्चे में विस कोड़न जो गोठो अगे बि बागे ॿुधायो वरी बि ॿुधायां थो ॻोठ जो नालो बि ॾसियां थो बादल खोड़ो। उन ॻोठ में अॼु खां कई साल अॻ में ॿ क़ुरान हिन टाइम जो बिना परन जे बिना मशीन जे पाण रुगो क़ुरान हीअं ॿई उॾंदा आया। मस्जिद जा दर बंदि अञा नमाज़ में देरि ई वॾो हिकिड़ो धमाको थियो दरी खुली वई दरी मूं अंदरि हलिया विया। वाक़ियो मुंहिंजो ॿुधल हो। उन ॾींहुं मां उॾाई वियुसि कयो उज़ुर ते फौतगी जी ते मां पुछा कई त चङे टाइम जी ॻाल्हि आहे छो त मूंखे जंहिं माण्हू ॻाल्हि कई उन पंहिंजे अखियुनि जी ॻाल्हि कई त मां ॾिठो। मां चयो भला फौतगी ते पाड़े ओड़े वारा माण्हू बि आया। मां चयो अबा तव्हां मूंखे यादि आहे हिकिड़े जी अछड़ी ॾाढ़ी उथी बीठो चई इहो मां स्कूल पढ़ंदो हुउमि ब्रेक जो टाइम हो हीअं जो धमाको थियो डुकंदा आयासीं हीअं मस्जिद साम्हूं ई ॾिसूं त इहे ॿई क़ुरान उॾंदा अंदरि वञनि। हाणे त दिमाग़ हलाए दिमाग़ हलाए अकुल हलाए सम्झ हलाए। क़ुरान ज़ाहिरी किताब आहे हे बि किताब है छा उॾरी सघनि था बाबा असांजो त ईमान आहे क़ुरान ते पर हूअं किताब को उॾरी सघे थो न यो कुरान उड़ी सके तो माना कुरान सच्चा कुरान हक्का कुरान कलाम इलाही आ कुरान क़यामत ताईं आहे। मदीने जे साईं फरमायो हे आसमान हे सितारा इन जो ठुल कुरान आ जेस ताईं कुरान आहे सिज न टहंदो चंड न टहंदो सितारा न टहंदा। इज़ शम्स कुविरत वइज़ल नुजूम कदरत वइज़ल जिबाल सुयरत वइज़ल इशार उतलत। आसमान ड्राइंदुम सितारा केराइंदुम सिज के बेनूर कंदुम क़यामत कंदुम उन ॾींहुं कुरान खणायो वेंदो। हे ठुल कुरान थी हाँ जन जो कुरान ते ईमान आ बख्त वारा आहिनि। अरे जन जो नाहे पंहिंजी क़िस्मत खे चवनि जेको ॾींहुं ॾिठे जो समन माण्हू ॼाणो उॾरी थो ॾेखारे अञा तोखे रोज़ रोज़ शायदियूं छो ॾिए। मदीने जा सोना साईंदा फरमाइनि पिया त क़ुरान तव्हांजे हक़ में यानी हर मुस्लमान जे हक़ में आ या खिलाफ हक़ में दलील कोर्ट में केस लगे दलील हक़ में अचे इथां कचहरी हक़ दी बैठी है अल्लाह वारी कचहरी हक़ जी आ उते पैसा न हलंदा जो सब छुटी वञनि उते बाबा हक़ हलंदो हक़ पोइ उन हक़ ते थींदी महिरबानी जेको छुटे। मदीने जा साईं फरमाइनि त क़ुरान तुंहिंजे हक़ में आ उते या तुंहिंजे ख़िलाफ़ दलील आ। क़यामत में हिते पछाड़ी पढ़ंदो न करनि अध रात ताईं ॾिसंदे इहा वीडियो। हाणे त टेलीफोन हर कंहिंजे खीसे में आहे। इहा ॻाल्हि त ॿुधो इहा निकिती ई कान्हे हे इहा फोन तॾहिं टेलीफोन लॻंदी त टेलीफोन जा पोल लॻंदा पोल सम्झो था जीअं बिजली जा पंपू लॻंदा आहिनि तारुनि ते ईंदी दरगाह ते लॻल ई। पोइ उन टाइम में मदीने शरीफ़ मां आई फोन साईं बादशाह मशहूर वारा साईं मस्जिद में ॾियनि पिया बेटा सबक साईं खे ॻाल्हि कयूं त मदीने शरीफ़ में को ॻाल्हाए थो पाण फोन खणी अचो डिघी तार ई सुच जी ठहाए छॾी हुअसीं। पोइ अची मस्जिद में साईं बादशाह फोन ते ॻाल्हायो मदीने शरीफ़ वरी फोन खणी विया त हिकिड़े माण्हूअ साईं खां पुछो साईं मस्जिद में इन फोन ते ॻाल्हाइणु जाइज़ आहे नई ॻाल्हि पाण फरमायूंसि जे हीअं ॻाल्हाइणु जाइज़ आहे त हीअं बि ॻाल्हाइणु जाइज़ आहे मस्जिद में। पोइ हे लफ़्ज़ थी मशहूर वारे साईं जा
जेके उन टाइम में माण्हू हुया शायदि ॾींदा पाण फरमायूं फ़क़ीर इहा दबली अॻिते हली हर कंहिंजे खीसे में ॾिसंदो अलाए 5-10 सालनि खां 15 खां पोइ इहा फ़ोन आई अॼु दबली हर कंहिंजे खीसे में आहे अधु राति ताईं हिन दबली में सभु कुझु ॾिसी ॾिसी सुता पिया आहिनि हाणे साईं केरु सुबुह जो निमाज़ ते उथे सरकार फरमाइनि था इंसान सुबुह जो इन हाल में सुबुह कंदो आहे पंहिंजे नफ़्स खे विकिणण वारो हूंदो आहे कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत हर नफ़्स मौत जो ज़ाइक़ो प्यालो पीअंदो इन नफ़्स खे विकिणण वारो हूंदो आहे पोइ 2 क़िस्म आहिनि सौदा ब आहिनि या त सॼो ॾींहुं चङा कम साले कम करे पंहिंजे नफ़्स खे आज़ाद करण वारो हूंदो आहे या पुछड़ा कम करे करे उनखे तबाह करण वारो हूंदो आहे सौदाई बहन सुबह जो हर हाल में हर को इंसान पंहिंजे नफ़्स खे विकिणण वारो आहे पोइ अॻिते हली चङा कम थो करे छा थो करे तॾहिं मदीने जे साईं तां क़ुर्बान वञा अञा सिज उभरे न पंहिंजे उम्मती खे निमाज़ सेखारींदी त सुबुह जो अची निमाज़ पढ़ त तुंहिंजो सौदो बहाल रहे अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीन आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम ए मुसलमान तुझो इम्तिहान बिन शैन में आ हिक औलादा बी जाना पियो माला खबरदार इन्हन में पैजी करे पंहिंजे रब खे न विसार जाए जे विसारी हाणे अल्लाह खे विसार में कीअं नमाज न पढ़ी तो खुदा खे विसारी हाँ रमज़ान जा रोज़ा न रखी तो विसारी अल्लाह ताला फरमाए तो जेको भी इयां कंदो माल में पियो औलाद में पियो खुदा खे विसारी तुझे आॾो असांजे आॾो मिसाल आहिनि अल्लाह वारनि जा मिसाल आहिनि वलियनि जा मिसाल आहिनि असहाबनि जा मिसाल आहिनि आले रसूल जा मिसाल आहिनि नबियनि जा मिसाल आहिनि उन्हनि खे माल बि हुया औलाद बि हुई पर उन्हनि पंहिंजे रब खे न विसारियो जहिड़ो हुकुम थो पूरो कयूं अल्लाह फरमाए थो तव्हां बि ईअं न कजो रब खे न विसारिजो ईअं कंदो माल औलाद में पइजी असांजी फर्मा बरदारी छॾियव त नुक़सान में अची वेंदो हाणे हे हदीस ॿुधजांइ महबूब करीम फरमाइनि था त शाम थिए त सुबुह जो इंतज़ार न करे सुबुह थिए त शाम जो इंतज़ार न करे पंहिंजे ज़िंदगीअ में पंहिंजे मौत जे लाइ सामान गॾु करे इन जॻह सम्झी घणा न पढ़ंदा थी करारा थींदासीं न पढ़ंदासीं अञा त घेरा ॾाढी अॻिते रखंदासीं छो भला अरे बाबा रमज़ान हिन में न रखियासीं त ॿिए में रखंदासीं सरकार फरमाइनि था त शाम ते सुबुह जो इंतज़ार न करे सुबुह जे त शाम जो इंतज़ार न करे तोखे कहिड़ी ख़बर सामान खे गॾु कर वरी ॿुध जाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था त मोमिन मुस्लमान मरंदो आहे त तकलीफ़ुनि खां बची वेंदो आहे दुनिया जे तकलीफ़ुनि खां बची वेंदो अल्लाह ॾे वेंदो जाते सुख ई सुख अथसि पर गुनहगार ऐबदार बदकार ज़ालिम मरंदो आहे त अल्लाह शहरनि खे बि नजात ॾींदो आहे वणनि खे बि नजात ॾींदो आहे जानवरनि खे बि नजात ॾींदो आहे ॿारनि खे बि नजात ॾींदो आहे याने मोमिन मरे ॾुखनि खां बचे ऐं ज़ालिम मरे त दुनिया हुन जे ज़ुल्म खां बचे फ़र्क़ु वॾो आहे या न पाण फरमायूं 5 दफ़ा ॾींहं में क़बर सॾींदी आहे हर कंहिंजो नालो खणंदी आहे जंहिंजी जेका क़बर आहे हुनखे सॾींदी आहे अकेलाई जो घर आहियां साथी वठियूं आहे कीड़नि मकोड़नि जो घर आहियां इंतज़ाम कयूं चए थो रख याद हमेशा
कबरानू इवें आख्या नबी प्यारे कबर आखे मैं अकेलाई ओ पंजवारी ते को पुकारे दीवा बाली आवी मैं विच सख्त अंधेरा मैं विच फर्श फरूश नहीं आई को फर्श बनावी मेरा हजरत उस्मान गनी हजरत उस्मान गनी करीमन जो असाबी पाण हिकड़े भेरे जबल ते चढ़िया त जबल लुॾियो केर केर हुजन मदीने जो साईं हुजे हजरत अबू बकर हजरत उमर हजरत उस्मान हुजे त पाण पंहिंजी लत मुबारक ॾे फरमाइनि त चुप कर जबल तो ते हिकु नबी हिकु सिद्दीक ब शहीद बीठा थी पानी जी खोट थी यहूदी शैतान मदीने जे पासे दे रहंदा हा ओॾही मुसलमान हा तॾहिं नलका टाकियूं कोन हूं हिकिड़ो खूह हो यहूदी जो हो उहो मुसलमाननि खे पाणी न पियो ॾिए हाणे उन जी तकलीफ़ थी उतां जो वफ़द मदीने जे साईं वटि आयो साईं पाणी कोन्हे पहाड़ फरमायूं जेको बि इहो खूह वठी मूंखे ॾिए मां रब खां बिश्त वठी ॾियांसि सौदो ॿुधे थो उन टाइम में खूह वठणी हो जो को करोड़पति वठे मुसलमान ग़रीब आहे ॿ ॿ टे टे वेला बुख ते वेहंदा अॼु पेट भरिया पिया आहिनि त बि शुक्र खे इटा आहिनि हाणे साईं केरु वठे पैसा एॾा कोन हुजनि यहूदी वॾा पैसा ॿधियूं बीठो हुजे इहा ख़बर हज़रत उस्मान गनी तई पहती डुकंदो डुकंदो मदीने जे साईं वटि आयो साईं लसियो अथऊं त मां फरमायो आहे त फिलाणो खूह जेको वठंदो त मां जन्नत वठी ॾींदोमांसि पोइ इहो उन्हनि खे फरमायो हुया ॿियनि खे पाण फरमायो जेको बि खूह वठी अचे जन्नत जो ज़ामिन मां न बि आहियांसि सभई सुभाणे लाॻियो सभई सुभाणे लाॻियो वियो उन यहूदी वटि मूंखे खूह विकिणी ॾे हुन चयो न विकिणंदुसि इन ते मुंहिंजो रोज़गार आहे मां पैसनि ते पाणी ॾींदो आहियां पाण फरमायईंसि त अधु तुंहिंजो अधु मुंहिंजो अधु विकिणी ॾे चइसि खूह जो अधु कीअं विकिणबो चए हिकिड़ो ॾींहुं असांजो हिकिड़ो ॾींहुं तुंहिंजो खूह बि तुंहिंजो हिकिड़ो ॾींहुं असांजो पाणी में बाक़ी खूह तुंहिंजो पैसा ॿ टिनि खूहनि जा ॿधई हज़रत उस्मान साईं कढी ॾिनसि हिकिड़ो ॾींहुं मुसलमान पाणी खणंदा खूह यहूदी जो भले ॿिए ॾींहुं यहूदी पाणी पीअंदा अदा मुसलमाननि खे चई दादा हिकिड़ो ॾींहुं तव्हांजो अथव मुसलमान छा कनि हीअं जो अचनि त उन ॾींहं ते दिला बि भरियूं वञनि त मट बि भरियूं वञनि त चौरियूं बि भरियूं वञनि त गाघरियूं बि भरियूं वञनि ॿिनि ॾींहंनि जो पाणी भरे पिया रखनि जॾहिं यहूद ॾिठो त हे त कम मुंहिंजे मतिलब ते नथो थिए हज़रत उस्मान खे चई त बाक़ी अधु बि वठि घणा पैसा वठंदे वरी बि वॾा पैसा ॿधई पाणी न फरमायूं त केॾा पैसा अॻ में वधा थी वरी केतिरा पैसा थो वठे उहे पैसा बि ॾेई सिधो मदीने जे साईं वटि आया साईं खूह वठी आयो हा खूह तोखे ॾिनुमि मुसलमाननि जो आहे पाण फरमायूंसि उस्मान जन्नत जो ज़ामिन मां हाणे तुंहिंजी आहे हाणे ज़ामिन मदीने जो साईं आहे विच वारनि खे मोकल आहे वञी ज़ोर लायो कूड़ जा बदूड़ जा जहिड़ा वणनि में ज़ोर लायो
इहो हज़रत उस्मान गनी छा असहाबन जो हाल आ, छा उन्हनि जो ईमान आ, छा उन्हनि वटि ख़शियत इलाही आ, छा उन्हनि वटि रब खे परचाइण जो दर्द आ। हीअं जो क़ब्र जे मथां बीहनि त रोई रोई ॾाढी मुबारक पुसाए छॾनि। कंहिं चयुनि साईं अवां एॾो छो था रोवो, तोखे त जन्नत जी ज़मानत मिलियल आ। चयईं मां छा कयां, मूंखे पंहिंजे रब जो ख़ौफ़ थींदो आ। मदीने जे साईं फरमायो त क़ब्र पहिरीं मंज़िल आ, जेको इतां छुटी वियो त अॻिते बि छुटी वियो। हाणे ॻाल्हि पई कईसे, मदीने जे साईं फरमाई त इहे क़ब्र में ईंदसि, अची पुछंदसि इहे सुवाल, पोइ जेको जवाबु ॾेई वियो, जवाबु ॾींदो मोमिन। हे मोमिन न, मोमिन हो जंहिंखे क़ुरान मोमिन थो चए। जे वरी उहे आयतूं पढ़ंदुसि त अञा देरि थी वेंदी। मोमिन शरीयत ते हलण वारो। मदीने जा साईं दा फरमाइनि पिया हीअं जो उहो जवाबु ॾेई वेंदो त जेके मलाइक आहिनि उहे चवंदसि अदा हिन जी क़ब्र जेका आहे वॾी कयो, वसीउ कयो। हाणे हिन खे चवंदा थोरो मथे त ॾिस, जन्नत जा बाग ॾिस, ए अल्लाह जा वली, इन जन्नत में तुंहिंजो मक़ाम आहे, तूं रब जी फर्मा बरदारी कंदे हैं। मदीने जा साईं था फरमाइनि उन महिल इनखे अहिड़ी त फ़रहत ईंदी, कॾहिं बि अहिड़ी फ़रहत न आई हूंदसि, अहिड़ी ख़ुशबू उनखे ॾिनी वेंदी जेका ख़तम न थींदी। 70 दरवाज़ा जन्नत जा खोलिया वेंदा, उतां थदकार बि पई ईंदसि, ख़ुशबू बि पई ईंदसि। चवंदसि त हाणे सुम्ही निंड कर, तोखे हशर में उथारींदासीं। हे केरु? जन्नती। हाणे इहो हुनजे जिस्म सां रूह वेंदो मथे। महबूब फरमाइनि था उनजे रूह खे जिब्राइल अलैहिस्सलाम मथे खणी वेंदा त जिब्राइल अलैहिस्सलाम इस्तक़बाल कंदो। 70,000 फ़रिश्ता हूंदा इस्तक़बाल कंदा ऐं उनखे रब जे पास वठी वेंदा। अल्लाह फरमाईंदो मुंहिंजे हिन बाने खे रूह खे वठी वञो, जन्नत जे सावनि बागनि में वञी रहायोसि। हाणे हे जो ॾही वियो, हाणे हिन जो जिस्म क़ब्र में आहे। इते सरकार था फरमाइनि हे जॾहिं क़ब्र में हूंदो हिन जा अमल ईंदा कहिड़ा? पहिरीं निमाज़ूं ईंदियूं जेके पंहिंजे हयाती में पढ़ियईं, सॼे पासे ॾों बीहंदियूं, ऐं वरी जेको आहे सब्र कुंड में बीहंदो, क़ुरान ज़िक्र मथे खां बीहंदसि, रोज़ा खॿे पासे खां बीहंदसि। इहे तकलीफ़ूं सॼी ज़िंदगी कंदो रहियो, अल्लाह जे लाइ कंदो रहियो, उनखे राज़ी करण जे लाइ कंदो रहियो, महबूबनि जे फरमान में कंदो रहियो। सरकार फरमाइनि था इन महिल पुलिस बि ईंदी। मना हे पुलिस सम्झे जेका रुश्वत ते मोटी वेंदी आहे त इहा बि ॾुखी, हिते त को पुलिस वारो कोन्हे। हो पुलिस ख़ुदा वारी, यानी दोज़ख वारा मलाइक मतां ॾिस हुजे। पोइ महबूब फरमाइनि था क़ब्र जे सॼे पासे ॾों ईंदा त निमाज़ बि रहंदी। हीअं जो निमाज़ जे नूर खे ॾिसंदा त टपो ॾेई पोइ थींदा, हल हुन पासे ॾांहुं। फिर ओॾो ईंदा त रोज़ा उथी बीहंदा। तॾहिं मदीने जे साईं तकलीफ़ूं खणायूं आहिनि। ॿुध वरी ओॾो जो गुत हणंदा सॼे मथे जे पासे। ओॾो त साईं क़ुरान बीठो हूंदो, जेको क़ुरान पढ़ंदो चवंदो आहे बा हेॾे हलण जी जाइ कान्हे त छा कयूं? हे बाबा असांखां ज़ोर आहे। मदीने जा साईं था फरमाइनि सब्र, निमाज़ूं पढ़णु, रोज़ा रखणु, क़ुरान पढ़णु, सॼी हयाती सब्र। इहो सब्र चवंदो बाबा जेकॾहिं इहे तव्हांखां ज़ोर थिए न त मां जो वेठो हुउसि मुकूं ई ॿ रखण सां त ईअं मोटी वञण आहे, यादि कंदा। पोइ चवंदुसि मोमिन निंड कर तूं भाग वारो आहे, हवाऊं बि बिश्त वारियूं थी, जन्नत जा दरवाज़ा बि ॾिसे थो। निमाज़ जो फ़ाइदो हिते ई पइजी हुई, रोज़नि जो फ़ाइदो हिते ई पइजी हुई, क़ुरान जे तिलावत जो फ़ाइदो हिते ई पइजी हुई। पर मां खां अञा ख़िदमत न थी आहे। जॾहिं पुल सिरात ते चढ़ंदे केॾी बि वॾी हुजे मां गॾु हूंदो, मां हीअं टपी वेंदे।